JTN वेब न्यूज़ सत पारां CEO JTN वेब न्यूज़ जावेद उस्मान बिजाणी जी ज़ेर निगरानी में करमपुर SHO वज़ीर समूह ऐं पुलिस जवाननि जे मान में मच रिहाण रचाई हुई। मच रिहाण में SHO करमपुर वज़ीर समूह पंहिंजी टीम समेत शिरकत कई। इन मौक़े ते SHO करमपुर चयो त 40 साल कराची में ड्यूटी करण खां पोइ SSP कश्मीर कंदकोट ज़ुबैर नज़ीर शेख जी टीम जो हिस्सो बणिजी करमपुर थाणे ते ड्यूटी सरअंजाम ॾेई रहियो आहियां। उनजो वधीक चवणु हो त पंहिंजे हद में अमन अमान बरक़रार रखण लाइ सॼी राति पंहिंजी टीम समेत गश्त कंदो आहियां। ख़ुशि असलूबी सां पंहिंजो फ़र्ज़ु निभाईंदे सुराई महसूसु थींदी अथमि ऐं इहो अहद अथमि त पंहिंजे फ़र्ज़ सां हद जी अवाम जी दिलो जान सां ख़िदमत सरअंजाम ॾींदो रहंदुसि। पंहिंजी हद में ॾिवारनि खे कीन छॾिबो ऐं कंहिं बेगुनाह सां नाइंसाफ़ी हरगिज़ न थींदी। रचियल मच रिहाण ते घणरुखी कचहरी टहकनि ऐं मुल्कनि जी ॾे वठि खां पोइ मच रिहाण पंहिंजी पुॼाणी ते पहुती। हर वक़्तु आकारण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।